बिटशा में ख़बर शामिल कंदासीं त न्यू सईदाबाद भरिसां 62 जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई। नोरकेटी जे कचे वारे इलाइक़े में ॻोठाणे रसूल बख़्श सोलंकी पारां औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत कचे जे 35 एकड़ ज़मीन ते मुक़ामी 62 धुर पारां हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़े जी कोशिश ऐं घर भातियुनि खे मारकुट ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हुननि इल्ज़ाम हयो त DSP न्यू सईदाबाद ऐं नोरकेटी पुलिस जवाबदारनि जी धुर बणियल आहे ऐं असांजी दाद रसी करण बजाइ 62 धुर जी कमदार जी फ़रियाद ते असां मथां फुर जी कूड़ी FIR दाख़िल कराई वई आहे। असां सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी DSP सईदाबाद ऐं SHO नूरकेटी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। बिटशा में ख़बर शामिल कंदासीं त पीपल्स पार्टी अॻवान साबिक़ MPA डॉक्टर मखदूम रफ़ीकुल-ज़मान जे कोआर्डिनेटर ज़वार फ़कीर हुसैन अली जाफ़री ऐं ॿियनि बिटशा पहुची सक़ाफ़ती मर्कज़ बिटशा जे स्टैंड डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जोखियो सां संदसि मामी जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं रिंद बिरादरी जे मुअज़्ज़िज़ वज़ीर ख़ान रिंद जी दावत में शिरकत कई। इन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान सैयद रज़ा रिज़वी, इंस्पेक्टर मोहम्मद हनीफ़ महर, मुबशिर हुसैन जाफ़री, डॉक्टर मोहम्मद यूनिस, फैज़ अब्बास मल्लाह, सीनियर साफ़ी रजब अली बोज़दार, फैज़ अब्बास मल्लाह, राजा हैदर बख्श वसाण, ज़ुल्फ़कार अली सुमरो, मोहम्मद यूसुफ कोसो, कंबर अली लगारी, रईस पुनल ख़ान रिंद, अली शेर रिंद ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। मटियारी भरिसां ॻोठ करम ख़ान लाशारी में शहरी जा फ़ायर करे पंहिंजी नुंहुं ऐं ॿिनि नामालूम नौजवान खे बंदूक जा फ़ायर करे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो। इत्तला ते खेबराणी पुलिस टिनी जा लाश खणाए तालके अस्पताल पहुचाया। SHO खेबराणी अज़ीज़ुल्लाह मूजिबि त राति देर सां ॻोठ करम ख़ान लाशारी में हयात लाशारी पंहिंजी नुंहुं जे कमरे में ॿिनि मर्दनि खे ॾिठो, जंहिं बाद खेनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। कारोकारी इल्ज़ाम हेठि रज़िया ज़ाल मोहम्मद अली लाशारी ऐं 2 नामालूम नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। इन दौरान रज़िया जो ॾेर अहमद अली लाशारी भी ज़ख़्मी हालत में इस्पताल पहुतो। खेबराणी पुलिस हयात लाशारी खे गिरफ़्तार करे इस्तेमाल थियल बंदूक भी हथ करे वरिती आहे। क़त्ल थियल नौजवाननि जी सुञाणप नबी बख्श खोसो ऐं अकन खोसो वेठल ॻोठ बचल हिंगोरा तौरु थी आहे। पुलिस मूजिबि ॿिन्ही नौजवाननि जा मोबाइल फ़ोन हथ आया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जे वतन वापसी लाइ दुबई खां ख़ासि जहाज़ जी बुकिंग थियण जी तस्दीक़ थी वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ उम्रे जी अदायगी लाइ सुभाणे लंडन खां सऊदी अरब रवानो थींदो, जिते हू अटिकल हिकु हफ़्ते जे दौरे दौरान सऊदी अरब जे आला अमलदारनि सां मुलाक़ातूं कंदो, जॾहिं त अॻूणो वज़ीर आज़म सऊदी अरब जो दौरो मुकमल करण बाद 17 या 18 अक्टूबर ते दुबई पहुचंदो। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ सां दुबई में बि केतिरियूं मुलाक़ातूं शेड्यूल आहिनि। हू 3 ॾींहं दुबई में रहण खां पोइ 21 अक्टूबर ते लाहौर रवानो थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ दुबई मां नून लीग कारकुननि ऐं सहाफ़ियुनि सां गॾु 21 अक्टूबर ते पाकिस्तान लाइ रवानो थींदो।